वालेकुम अस्सलाम। तव्हां सभिनी खे हज जी ईद जी मुबारक हुजे। ख़ुदा ताला हुजूर पाक जे सदक़े में तव्हांखे तव्हांजे ख़ानदान खे पंहिंजे हिफ्ज़ व अमान में रखे। हर आफ़त, हर आज़माइश, हर तकलीफ़ मां पनाह में रखे। ख़ुदा ताला पंहिंजे हबीब जे सदक़े में तव्हांजे रिज़्क़ में रोज़ी में बरकत अता फरमाए। जीअं त मां हमेशा जमायत खे ऐं वास्तेदारनि खे चवंदो आयो आहियां जो मौसम सॼो मटिजी वियो आहे। हाणे असांखे ख़बर ई नथी पए कहिड़े मौसम में कहिड़े महीने में कहिड़ी पोख खाइजे। मौसम मटिजी वियो आहे। बिल्कुलु ख़ासि दोस्तनि सां ॻाल्हि थी टेलीफोन ते त काफ़ी परेशान नज़र आया। चवनि पिया साईं असांजी छुटी बि बिल्कुलु तयारु आहे ऐं मथां कतर बि आहिनि, बारिश बि लॻे थो बारिश बि थींदी। तंहिंजे करे अॼु जे ज़माने में ख़बर ई नथी पए जो बारिश कॾहिं थींदी। ख़ुदा बारिश जो बि करे, रहम बि करे, फ़ाइदे बि करे, लेकिन असांजा जो नंढा खातेदार आहिनि उन्हनि जी अगरि फसल तबाह थी वई त पोइ उन्हनि खे उथण जे लाइ, पेरनि ते बीहण जे लाइ काफ़ी वक़्तु लॻंदो। तंहिंजे करे मां जमायत खे, वास्तेदारनि खे, दोस्तनि खे हमेशह चवंदो आहियां महिरबानी कयो, माल धारियो, सकियूं धारियो ऐं गऊं धारियो। उन मां तव्हांखे फ़ाइदो आहे, नुक़सान न आहे। इन में बरकत बि आहे ऐं थोरो थोरो करे माल तव्हां धारियो, उन में तव्हांखे बरकत आहे। ऐं ॿियो तव्हां पंहिंजे नंढे ॿारनि जे ज़हन में, दिमाग़ में हाणे खां ई उन्हनि खे सेखारियो जो फ़ौज असांजी आहे, फ़ौज असां मां आहे, असां फ़ौज मां आहियूं। फ़ौज ऐं असां हिक ॿिए खां परे नथा थी सघूं। इहो पंहिंजे ॿारनि खे ज़हन में रखो छो जे अगरि फ़ौज न हुजे हा त दहशतगर्दी बि ख़तमु न थिए हा। फ़ौज न हुजे हा त असां आराम सां, सुकून सां राति जो निंड न करे सघूं हा। ख़ुदा ताला पंहिंजे हबीब जे सदक़े में फ़ौज खे एतिरी तौफ़ीक़ अता फरमाए जो इन मुल्क खे, असांजी इन मुल्क जी हिफ़ाज़त करे सघे। ॿियो तव्हांखे हमेशह मां चयो आहे जेतिरो थी सघे थो पंहिंजी औकात में, औकात जे ॿाहिरां, घर जे ॿाहिरां तव्हां वर्क कयो। छो जो हाणे असां वर्क कयूं था, अॻिते हली असांजे ॿारनि खे इहो शइ कमु ईंदी। माहौलियात, मौसम वणनि जे करे तमामु बहितर थी वेंदो। छो जे असां अगरि चऊं जे फॉरेस्ट वारा छड़ो वण त पोखींदा त उन्हनि खां हिकिड़ो न थी सघंदो। असां सभिनी जी
इहो आहे जो असां पाण बि पंहिंजे मुल्क खे पंहिंजे पाड़े खे पंहिंजे ज़िले खे कुझु मदद करे सघूं माण्हू जी तव्हां जेतिरो थी सघे पंहिंजे औकात जे कारण घर जे कारण उहो तव्हांखे पंहिंजे ॿारनि ते ख़ुशूसी तवजो ॾियो उन्हनि जी सोबत ते तवजो ॾियो छो जे नंढे खां अगरि ग़लति सोबत में अची विया ऐं वॾा थिया त पोइ तव्हां उनखे दुरुस्त न करे सघंदव नंढे ॿार जी सोबत तरबियत ते तव्हां ध्यानु ॾियो ॿारनि जी पढ़ाई ते ध्यानु ॾियो छो जे अॼुकल्ह पढ़ाई आहे त सभु कुझु आहे ऐं हमेशह जॾहिं बि वांदा वेठा आहियो सलाह शरीफ़ दुरूद शरीफ़ जो विर्द कयो जॾहिं तव्हां दुरूद शरीफ़ पढ़ो था तव्हां सां गॾु फ़रिश्ता बि दुरूद शरीफ़ था पढ़नि दुनिया में ऐं आख़िरत में इहो शइ कम ईंदी तव्हांखे हमेशह शाम जो नमाज़ खां पोइ ज़िक्र खां पोइ दरगाह जे लाइ जमायत जे लाइ पाकिस्तान जे लाइ पाकिस्तान जी फ़ौज जे लाइ हमेशह दुआ कयो पाकिस्तान आहे त असां सभिनी जी इज़त आहे पाकिस्तान खां सवाइ असांजी इज़त न आहे त हमेशह पाकिस्तान जे लाइ दुआ कयो ख़ुदा ताला तव्हांजी दुआनि जे नतीजे पाकिस्तान खे वधाईंदो जीअं त मां अॻ में हमेशह जमायत खे चवंदो आहियां महांगाई अचे थी महांगाई अची वई आहे ऐं लॻे थो अञा बि महांगाई मथे वेंदी ख़ुदा ताला तव्हांखे एतिरी हिमत ऐं तौफ़ीक़ अता फरमाए जो इन महांगाई खे मुंहुं ॾेई सघो Allah Amin Allah Amin Allah Amin Amin Allah Amin Allah Amin Allah Amin Allah Amin La ilaha illallah Mubarak.